दावत इस्लामी जी तंज़ीमी गॾिजाणी मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरण में थी गुज़री, जंहिंमें दावत इस्लामी जे सूबाई अॻुवाण हाजी आमिर अत्तारी ऐं ज़िलई अॻुवाण कामरान अत्तारी ख़ुसूसी शिरकत कई। गॾिजाणीअ में तालका निगरान मुख़्तियार अली करमी ऐं टाउन निगरान ग़ुलाम नबी अत्तारी तंज़ीमी कारकिरदगी पेश कई, जंहिं ते खेनि साराहियो वियो, पर उम्मत जी इस्लाह लाइ अञा वधीक कमु करण ते ज़ोर भरियो वियो। ज़िलई निगरान कामरान अत्तारी ॻाल्हाईंदे चयो त माण्हुनि खे, ख़ासि करे नौजवाननि खे, प्यार ऐं मुहबत सां दावत इस्लामी जे मदनी माहौल जे वेझो आणियो, छाकाणि जो हिन वक़्तु शराब, जुआ ऐं ज़ना आम थी चुकी आहे, जंहिंखे रोकणु असां ऐं अव्हां जी इख़्लाक़ी ज़िमेवारी आहे। उन्हनि नौजवाननि ताईं दावत इस्लामी जो पैगाम पहुचायो ऐं खेनि मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरण में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में शिरकत जो पाबंद कयो। इंशाअल्लाह इज्तिमा जी बरकतुनि सां बहितर मुआशिरो जुड़ंदो। गॾिजाणीअ में सलाह मशवरनि बैदि ऐलान कयो वियो त हर सूमर जी राति पोएं पहर राति जो 4:30 वॻे जामिया मस्जिद फैज़ान मदीना में तहजुद जी नमाज़ बाजमात अदा कई वेंदी ऐं रोज़ो रखण लाइ सहरी जो इंतज़ाम पिणु कयो वेंदो, जेको सिलसिलो हिन सूमर खां शुरू थींदो। गॾिजाणीअ में शाहज़ेब अल मदनी, आशिक़ हुसैन अल मदनी, फयाज़ हुसैन अल मदनी, सैयद शबीर अहमद शाह, क़ारी फ़ुरक़ान अत्तारी, अब्दुल ख़ालिक अत्तारी, शकील अहमद अत्तारी ऐं क़ाज़ी जावेद सनाई समेत कई इस्लामी भाउर शरीक हुआ।